जय झूलेलाल दोस्तों। ॾियारीअ जो ॿियो ॾींहुं हूंदो आहे ॿड़, जंहिंमें असां ॿड़ देवता जी पूॼा कंदा आहियूं, जंहिंमें लॻाईंदा आहियूं भोग भुॻनि चांवर जो और साई भाॼीअ जो। इहे बसर थूम वारा आहिनि, पर कुझु माण्हुनि जे घर में बसर थूम बग़ैर ठहंदा आहिनि, त जंहिंमें हू पीला चांवर ठाहींदा आहिनि चणनि जी दाल वारा, और गॾु बिना थूम बसर जे साई भाॼी ठहंदी आहे। इहो भोग लॻायो वेंदो आहे और भोग जो भॼन चइबो आहे और ॿड़ देवता जी असां पूॼा कंदा आहियूं। केतिरनि जे मन में इहो सवाल ईंदो आहे त ॿड़ राजा आख़िर आहे केरु? ॿड़ राजा आहे राजा बली, जंहिंखां श्री विष्णु भॻवान वामन अवतार वठी करे 3 पग धरती दान में घुरी हुई, जंहिंमें हिकु पग उन्हनि रखियो हो पृथ्वीअ ते, ॿियो पग रखियो हो आकाश ते और टियों पग रखियो हो राजा बलीअ जे सिर ते। वामन देव राजा बलीअ खां ख़ुशि थी करे उनखे वरदान घुरण लाइ चयो। वरदान में राजा घुरियो त कार्तिक जे कृष्ण पक्ष में त्रयोदशी, चतुर्दशी और उमास 3 ॾींहं पृथ्वीअ ते मुंहिंजो राज रहे। इन ॾींहुं सभु माण्हू दीपदान, दीपावली पूॼा आदि करे उत्सव मल्हाइनि, लक्ष्मी पूजन थिए और लक्ष्मी उन जे घर में निवास कंदी। तंहिं ॾींहं खां पोइ ॾियारीअ जे ॿिए ॾींहं ते ॿड़ राजा जी याने राजा बलीअ जी पूॼा कई वेंदी आहे और भोग लॻायो वेंदो आहे। जय झूलेलाल।